नाज़रीन, सिंध यूनिवर्सिटी में इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर पारां मुनक़द कयल 2 ॾींहनि वारो सालियानो एक्सपोर्ट गाला 2023 पुॼाणी ते पहुची वियो। शागिर्दनि खां सवाइ शागिर्दाननि बि क्रिकेट समेत मुख़्तलिफ़ रांदियुनि में हिसो वरितो। वाइस चांसलर पारां पुॼाणी वारी तक़रीब में शिरकत शागिर्दनि में शील्डियूं विरायूं वयूं। रिपोर्टर अनवर अली शोरे मूजिब सिंध यूनिवर्सिटी जामशोरो जे इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर पारां डायरेक्टोरेट ऑफ स्पोर्ट जे सहकार सां मुनक़द कयल 2 ॾींहनि वारे सालियाने स्पोर्ट गाला 2023 पुॼाणी ते पहुची वियो। एक्सपोर्ट गाला में अंग्रेज़ी लिसानियत ऐं अदब जे शागिर्दनि ऐं शागिर्दाननि जे वॾे अंग शिरकत कई। इनाम विराइण वारी तक़रीब यूनिवर्सिटी में वाक़े पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ग्राउंड में मुनक़द कई वई, जिते वाइस चांसलर रांदीगर ऐं खेॾंदड़ टीम खे ट्रॉफियूं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते शागिर्दनि ख़ासि महिमान तौर तक़रीब में शरीक वीसी प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद सिद्दीक़ कलोड़ो, प्रो वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी कैंपस ठठो प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद मेमण, डायरेक्टर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद खान सांगी खे सिंधी अजक जो तोहफ़ो ऐं रांदियुनि वारी टोपी ॾिनी वई। 2 ॾींहनि वारे स्पोर्ट गाला में शागिर्दनि ऐं शागिर्दाननि जूं अलॻि अलॻि रांदियूं मुनक़द कयूं, जिन में क्रिकेट पिणु शामिल हुई। पुॼाणी वारी तक़रीब खे ख़िताब कंदे सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद सिद्दीक़ कलोड़े शागिर्दनि खे सलाह ॾिनी त हू रांदियुनि जी सरगर्मियुनि में हिसो वठनि त जीअं हू पंहिंजी जिस्मानी फिटनेस ऐं तालीमी कारकर्दगी खे बहितर बणाए सघनि।